धरती धणी तारीख़ चेयरमैन कादिर चांडियो तरफां ऐलान सॾ ते कंबर में भी सस्ते अटे जा स्टॉल न हणण खिलाफ़ में भी डीसी ऑफिस अॻियां धरती धणी तारीख़ जे ज़िले अॻवाननि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त हिते मौजूद दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयो। अॼु असां महबूब चेयरमैन भाउ कादिर चांडी हिदायत मुताबिक़ कंबर डीसी ऑफिस जे अॻियो धरणो ई वेठा आहियूं। असांजो मुतालबो इहो ई आहे तेसी ताणी स्टाइल कंबर ज़िले में नथा लॻाया वञनि तेसी ताणी असां कंबर डीसी ऑफिस जे अॻियो धरणो हणी वेही रहंदासीं। हुकूमत असांखे को बि रिलीफ नाहे ॾिनो। असांजा मकान त बरसातनि में लोढ़िया विया हथनि सां। ऐं हींअर असांजे वाहिद GIP जो सहारो अटो आहे उहो बि असांखां खसियो वियो आहे। जेसि ताईं पूरे ज़िले 7 तालुकनि में ई सस्ते अटे जा स्टॉल न लॻंदा असां तेसि ताईं हिन जेको आहे सो धरणे खे ख़तमु न कंदासीं। अटो सस्तो कयो वञे न त इहे असांजो इतिजाज पियो रहंदो। अटो 5000 रुपया मण आहे। ग़रीब माण्हू जेको 500-600 रुपया कमाए थो उहो कीअं खाईंदो। 5000 रुपया अटो मण उहो काॾो किलो वठी सघे, जेको वठे थो उहो परेशान आहे। सिंध हुकूमत तरफ़ां अटो महांगो करे असांखां जीअण जो हक़ खसियो वियो आहे। हिननि अला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया जी कयल करप्शन जी जांच करे असांजे ज़िले कंबर शहदादपुर जे हर तालुके में सस्ते अटे जा स्टॉल लॻाया वञनि जीअं अवाम खे का सहूलियत मुयसर थी सघे। कैमरामैन अली अकबर चांडियो सां गॾु मोहम्मद सालिह उलैदी, सिंध TV न्यूज़ कंबर।